गवर्नमेंट मुराद हाई स्कूल गंबट इंतज़ामिया पारां क्लास 6 खां 8 ताईं जो सालियानो इम्तिहानी रिज़ल्ट जारी कयो वियो आहे। रिज़ल्ट पधिरो थियण बैदि शागिर्दनि ऐं वालिदेन में ख़ुशीअ जी लहर ॾिसण में आई। रिज़ल्ट मूजिबि कुल 685 शागिर्दनि मां क्लास 8 जे होनहार शागिर्द साबिर अली हुजण 86% मार्कूं हासिल करे सॼे स्कूल में पहिरीं पोज़ीशन माणी। हुन 900 मां 778 मार्कूं हासिल करे निमाया कामयाबी हासिल कई आहे। पधिरे कयल रिज़ल्ट ऐं नए तालीमी साल लाइ शागिर्दनि जे दाख़िला मुतलिक़ स्कूल जे हेड मास्टर सैयद अल्ताफ़ हुसैन शाह कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त लोकल एनुअल एग्ज़ामिनेशन हुयो सेशन 2025-26 वो पूरो थियो। जेके भी शागिर्द पोजीशन होल्डर्स हुआ उन्हनि में इनामात जेके आहिनि उहे विरायासीं। असां वधीक महिनत करे इन्हनि शागिर्दनि खे कंहिं सुठी मंज़िल ते पहुचाईंदासीं। ऐं जेको नओं सेशन असांजो शुरू थिए थो उन्हनि जी दाख़िला बि जारी आहे। शागिर्द जिन लोकल इम्तिहान में हिसो वरितो ऐं 685 शागिर्दनि जेका आहे उहो इन इम्तिहान में हिसो वरितो। असांजे क्लास जो जेको 8th क्लास जो ॿारु हुयो साबिर अली हुजण जंहिं 778 मार्कूं 900 मां खयूं ऐं पहिरीं पोज़ीशन हासिल कई ऐं जंहिंजी परसेंटेज जेका आहे उहा 86% जेका आहे उहा बीहे थी। ऐं इंशाअल्लाह अॻिते बि जेका आहे महिनत कंदो ऐं सभु शागिर्द जेके आहिनि उहे गॾिजी सॼी जेके आहिनि महिनत कंदा ऐं पंहिंजे मुस्तक़बिल लाइ सोचींदा। एडमिशन जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे, जंहिंमें 6 क्लास खां वठी मैट्रिक क्लास ताईं असां वटि इंग्लिश मीडियम जेका आहे उहा मौजूदु आहे, सिंधी मीडियम बि मौजूदु आहे। ऐं उन सां गॾु जेके असांजा फार्म्स आहिनि उहे असांजा फोटो स्टेट ते पिया आहिनि। जेके दाख़िला जा फार्म आहिनि उन सां गॾु हिकिड़ो एफिडेविट बि मौजूदु आहे जेको ॿार खे पुर करे भरे जेका आहे पंहिंजे वालिदेन खां सही कराए ऐं असां वटि दाख़िला फार्म सां गॾु जमो कराईंदो त पंहिंजे कारकर्दगी जेका आहे उनजी रेगुलरिटी रहंदी ऐं उहो ॿारु गुसाईंदो बि न ऐं पढ़ंदो ऐं स्कूल जे डिसिप्लिन ते क़ाइमु रहंदो ऐं उनजो पाबंद रहंदो। रिपोर्ट नाज़िम जामड़ो कोशिश डिजिटल गंबट।